सिंध समेत आज पूरी दुनिया में माहौलियात का आलमी दिन मनाया जा रहा है। इस दिन को मनाने का मकसद लोगों में माहौल के तहफ़्फ़ुज़ से मुताल्लिक़ शऊर पैदा करना, दरख्त लगाना, पानी बचाना और आलूदगी को कम करना है। माहिरीन के मुताबिक बढ़ती हुई गर्मी, दरख्तों की कटाई, पानी की किल्लत और फ़ज़ाई आलूदगी इंसानी ज़िंदगी के लिए बड़ा ख़तरा बन रहे हैं। माहौलियात के आलमी दिन के मौके पर मुख्तलिफ शहरों और इलाकों में शजरकारी मुहिम्मात, आगाही रैलियां और तकारीब मुनक़िद की गई हैं। समाजी रहनुमाओं और माहौलियात से वाबस्ता माहिरीन ने आवाम से अपील की है कि वो अपने माहौल को साफ सुथरा रखने में अपना किरदार अदा करें और ज़्यादा से ज़्यादा दरख्त लगाएं। माहिरीन का कहना है कि अगर माहौल की हिफाजत के लिए संजीदा इक़दामात न किए गए तो मुस्तक़बिल में मौसमियाती तब्दीलियां मज़ीद ख़तरनाक हो सकती हैं। माहौल की हिफाजत सिर्फ हुकूमत नहीं बल्कि हर शहरी की जिम्मेदारी है। आइए मिलकर अपनी धरती को सरसब्ज और महफूज बनाएं। माहौलियात के आलमी दिन के हवाले से शर्वासिवन ने THN न्यूज़ वेब टेलीविजन से बात करते हुए कहा है कि आलमी सतह ते माहौलियाती ॾींहुं मल्हायो पियो वञे। इन जी निस्बत सां मां गुज़ारिश कंदुसि त माहौलियात जो मामिलो पूरी दुनिया जो मामिलो आहे, जंहिंमें हैवान, इंसान, पखी, परिंदा, फ़सुल, ॿेला सभु अचे था वञनि पिया। मौसमियाती तब्दीली जेका आई आहे उन जा काफ़ी हानिकार असरात मुरतब थिया आहिनि। उहे असांजे ज़राअत ते बि पिया आहिनि, इंसाननि जे सिहत ते बि उन जा असरात पिया आहिनि। इहो ई माहौलियाती तब्दीली जो असरु आहे जो असांजे इलाइक़े जे अंदरि गर्मी पिन 51-52 सेंटीग्रेड ते पहुची चुकी आहे। इहा तॾहिं ई घटिजी सघे थी जॾहिं आलमी सतह ते हिकु मुअसर हिकिड़ो कानून मुरतब कयो वञे ऐं काफ़ी सालनि खां वठी माहौलियाती तब्दीली जे सिलसिले में बैन अल-अक़वामी सतह ते कोशिशूं कयूं थी वञनि पियूं, पर उहे मुल्क ताक़तवर जेके एटमी मुल्क आहिनि ऐं उहे पंहिंजे ज़ोर ते इन जी माहौलियाती तब्दीली जे लाइ उहो मुअसर कानून मुरतब नथा करे सघनि पिया, जंहिंजे करे पूरी दुनिया वांगुरु ख़ासि करे असांजो ख़ितो बरे सगीर जो इंडिया आहे, बंगाल आहे या सी के चवां पाकिस्तान आहे, जेके एशिया जा मुल्क आहिनि उन में काफ़ी इन जा असरात पिया आहिनि। ऐं असांजे इलाइक़े में पाणीअ जी खोट, वणकारनि जी वाढी, ॿेलनि जो ख़तमु थियणु, इहे बि इन जा असबाब में शामिल आहिनि। तंहिंजे करे पूरी इंसानियत खे बचाइण जे लाइ, पूरी दुनिया जे हर जानदार शइ खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ असांखे मुअसर क़दम खणणा पवंदा। जीअं तव्हांखे बख़ूबी मालूम आहे त पूरे पाकिस्तान जे अंदरि माहौलियात जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे ऐं उनजो मक़सदु इहो आहे त असां वणनि जो वधि में वधि ख़्यालु कयूं ऐं उन्हनि खे वधि खां वधि नवां वण पोखियूं, जीअं जेको आहे असांजो माहौल थधो रहे ऐं गर्मी जेको आहे ख़तमु थिए। हाणे जेके माण्हू वणनि खे जेको आहे सो कटनि था पिया ऐं उनजी जेको आहे उन्हनि खे ख़तमु कयो थो वञे, त उनजो असरु इहो थो थिए त माहौल में तमामु घणी तपिश, गर्मी जेको आहे सो बुट अची थी वञे। छो त हिकिड़ो वणु जेको आहे उहो जेको आहे सो हिकु AC जे मानंद आहे। जेकॾहिं हिकिड़ो वणु आहे बीठो निम जो, साइंसदाननि जी तहक़ीक़ जे मुताबिक़ त उहो हिकु वणु जेको आहे जेको आहे सो निम जो, उहो चइनि एसियुनि जे मुक़ाबले में आहे। तव्हां अंदाज़ो लॻाए जेकॾहिं इहे वण आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदा विया त मुस्तक़बिल में छा थींदो। सो पाकिस्तान जे अवाम जे लाइ वधि खां वधि इहा अपील ऐं गुज़ारिश असां कयूं था पिया त वधि खां वधि वणकारी कई वञे ऐं जिते अव्हांखे ॿूटो नज़र अचे अव्हां उनखे पाणी ॾियो, उनखे वधि में वधि खुराक ॾियो ऐं वधि खां वधि ॿूटा पोखियो, जीअं माहौल में गर्मी ख़तमु थिए ऐं आसानी थी सघे। जेको माहौलियात जो अॼु आलमी ॾींहुं मल्हायो थो वञे, हिन आलमी ॾींहं जे हवाले सां असांखे उन ते नज़रसानी करणी खपे त असां जेके वणनि जो जेको असां निज़ाम आहे, वण कटाए ऐं असां तबाह करे छॾियो आहे, ॿेला सिस्टम तबाह थी विया आहिनि ऐं असां वटि पाणी न आहे ऐं ज़राअत खे बि काफ़ी सारो जेको आहे हिन में हिकिड़ो नुक़सानु पहुचंदो आहे। त ऐं वणनि जे करे ई जेको आहे गर्मी पद में इज़ाफ़ो जेको थिए थो, इन करे थिए थो त माहौलियात जे हवाले सां जेके असां में डस्टबिन आहिनि, त माहौलियात वारो जेको इदारो आहे ख़बर न आहे त उहो अलाए किथे निकिरो पियो आहे, उनखे सुजाॻी करणु खपे। उन में जेको आहे सो जेके बि उन में शयूं असांखे करणु खपनि, उनखे ओपनली माण्हुनि खे जेको आहे सो ज़ाहिर करे ॿुधाइजनि त बाबा हिन शयुनि खे तव्हां हिन तरीक़े सां वठंदव त उनजो पूरो थींदो, त माहौलियात जो जेको इदारो आहे उन में जेको आहे सो इंट्रस्ट वठे
ऐं माहौलियात जे निज़ाम खे जीअं दरपतरी अञा बि उन में न पैदा थिए त जीअं असां इन जो असांजो माहौलियात जो जेको सिस्टम आहे उहो बहितर हुजे त जीअं असां बहितर ज़िंदगी गुज़ारे सघूं।